नाज़रीन, शहदादकोट में रमज़ान के भलारे महीने में आम वाहपे की शयुनि जा अघ चोट चढ़ियल हुअण करे ग़रीब रोज़ेदार सामान ख़रीद करण लाइ सख़्त परेशान आहिनि। उन हवाले सां ॾिसूं था साजिद खरल जी ही रिपोर्ट। नाज़रीन, रहमतुन ऐं बरकतुन के महीने रमज़ान में भी खाधे पीते जी शइ अघ आहिनि उहे चोट चढ़ियल आहिनि, जंहिं सबब जेको आहे ग़रीब मिस्किन जेके रोज़ाइत आहिनि उहे परेशान आहिनि। इन हवाले सां शहदादकोट वासियुनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। मूंखे अफ़सोस सां चवणो थो पए, हिन भलारे महीने में रमज़ान जो महीनो आहे, रोज़ा आहिनि, हुकूमत जी तरफ़ों कोई भी इंतज़ाम न आहे। मार्केट में जेतिरी जंहिंखो क़ीमत वसूल कयो पियो वञे रोज़ाइतनि खां, उन जी काई भी ऑडिट न आहे, कोई भी हिसाब न आहे। ऐं शहदादकोट जो इंतज़ामिया मुख्तियारकार SDM ऐं उन्हनि जी जेको अमलो आहे, मूंखे हिकिड़ो ॾींहुं ॾिसनि जे रमज़ान जे ॾींहुं या रमज़ान खां अलावा त शहर निकिता हुजनि ऐं मार्केटनि में सब्जी जी रेट ऐं मच्छियुनि जी रेट ऐं गोश्त फार्मी कुकड़ जी इन किलो तव्हां ॾिसो त 420 रुपया किलो आहे, 30 रुपया फार्मी कुकड़ जी। ग़रीब जे लाइ माना रमज़ान जो महीनो हिकिड़ो क़िस्म जो को फ़ाइदो ग़रीब खे न मिलियो। महांगी थी वई आहे, का शइ बि न सस्ती आहे, हर शइ महांगी आहे। माण्हू ग़रीब माण्हू काॾे वञे, ग़रीब माण्हू त बटालू खाने लाइ हलाक लॻो पियो आहे। हिन हर शइ महांगी थी कई छॾी आहे, का शइ सस्ती न आहे। कुझु बि न मिलो आहे। तव्हां ॾिसो था हिते असांजे शहर में लीमा बि केॾा महांगा लॻा, मुर्गी 400 रुपया किलो लॻी पई आहे। फ्रूट ग़रीब खाइण खां चढ़ो लॻो पियो आहे सफ़ा। ग़रीब मिस्किन काॾे वञे, खाधे पीते कुरत में हुजे, शहर राशन वठे, राशन में एॾो महांगो लॻो पियो आहे। ग़रीब मिस्किन जी कुरत ई न आहे। सही मतलब परेशान वॾो सख़्तु परेशान आहे। धंधनि में बि न आहे मज़ो। ॾिसो था वीरानी लॻी पई आहे शहर में। खंड 100 रुपए किलो था वठूं, फ्रूट महांगो आहे, सब्जी महांगी आहे, का शइ सस्ती न आहे। सही मुर्गी महांगी आहे, मच्छी घणे किलो थी मिले। सही तव्हां हिसाब कयो, 300 रुपया मच्छी किलो आहे। ग़रीब माण्हू छा करे? दवायूं बच्चनि जूं करायूं, बच्चनि जे मथां ईद अची वई आहे, छा कयूं ग़रीब असां मिस्किन? असांजो इहो हाल आहे। ॾिसो था जेको हर शइ महांगी थी आहे। हिते चेक एंड बैलेंस कोन्हे। पीपल्स पार्टी आहे जेके हितां जा कारिंदा आहिनि, नुमाइंदा आहिनि, वज़ीर मशीर जेके आहिनि, घटि में घटि उहो रमज़ान जो एतिरामन तौर ते आवाम जो ख़्यालु कनि। हूअं खणी महांगाई पंहिंजी जाइ ते आहे, पर हिन मुक़दस महीने में मां घटि में घटि इहो सिंध जे हुक्मराननि खां इहो मुतालबो कंदुमि त हिन महीने में मुक़दस महीने में घटि आम माण्हुनि खे रिलीफ ॾियो। को दुकानदार पंहिंजो क़ीमत में मनपा ॻाल्हाइनि था। हिते न रॉबर्ट राजा न छा आहे, गवर्नमेंट पंहिंजी DC कमिश्नर SDM DC सभु पंहिंजे घरनि में वेठा आहिनि। हिते माफ़िया वेठी आहे जेका पंहिंजी खंड हलाए थी, हर शइ हलाए थी। 300 किलो मुर्गी हुई, हाणे 400 थी विया। इन खां वधीक कहिड़ो रिलीफ ॾियनि? हूअं कतल खपाईंदा हुआसीं 200 किलो, रमज़ान बीठो आहे त 350 ते खपायूं। अञा कहिड़ो असां हुकूमत करे? एॾियूं भलायूं कयूं अथई, बसि गंज करे छॾियो।